नाज़रीन, सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मकसी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त SDP 4 नुक़्तनि ते जदोजहद जो ऐलान करणु वञे पई, जंहिं में मंशियात जो ख़ात्मो, तालीम, सिहत खे बहितर बणाइण ऐं डेवलपमेंट जो कमु करप्शन जे वर चढ़ी वञणु आहे। सिंध में मंशियात MNAs ऐं MPs जी सरबराही में हली रही आहे। मैमपुरी गुटके वापराइण सबबि ॿार ऐं नौजवाननि में गले जी चमड़ी जो कैंसर पैदा करे छॾियो आहे। ही ज़हर ख़बर नाहे कहिड़े केमिकल मां ठाहियो वञे थो जो माण्हू मजबूर थी वञनि था। मैमपुरी गुटकनि वारा रातो रात में अरबपति थियो वञनि, पर ग़रीबनि जे बचनि जे लाशनि जा ढेर जमा थी रहिया आहिनि। इहो हिकु क़िस्म जो ज़हर फैलायो पियो वञे, असांजे नस्लनि खे तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे। उन करे उनखे ख़तमु करण लाइ असां जदोजहद जो ऐलान कयूं था। असां सभिनी ज़िलनि जे SSPs खे ख़त लिखी चुका आहियूं ऐं हाई कोर्ट में पिणु अपील करे छॾी आहे। हिन चयो त अगरि इहो सिलसिलो ख़तमु न थियो त इंशाअल्लाह SDP जा वर्कर ख़ुदि मंशियात फ़रोशनि खे पकिड़े पुलिस ताईं वठी वञे FIR दाख़िल कराईंदा।